उन खां पोइ लखें करोड़े अरबे दुरूद असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जेको अल्लाह जो नाज़िलो रसूल ऐं आख़िरी नबी आहे। अर्ज़ी इहो कंदुसि बाबा साईं त साईं सूफ़ी साहिब जन साईं उमर फारूक साहिब जन मौजूदु आहिनि ऐं साईं के बि साहिब जन घणो कुझु तव्हांखे ॿुधाया। मां मिस्किन बानीअ जो ॿार हिकिड़ो नंढड़ो वर्कर तव्हांजे दोस्तनि जी ख़िदमत में हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु कंदुसि ऐं पोइ पंहिंजी जॻह वठंदुसि। साईं के बि साहिब वांगुरु त टाइम इलाही कलील आहे ऐं साईं वारा मौजूदु आहिनि। असां बि हमेशह इन्हनि खां सिखियो आहे ऐं कोशिशि कंदासीं त इन्हनि खे ॿुधूं, इन्हनि खां कुझु घुरायूं, इन्हनि खां कुझु सिखूं। पर जेकॾहिं ख़्वाबनि जी ॻाल्हियूं कबियूं त मां सम्झां थो त जेके मुंहिंजे महबूब सां जिन वक़्तु गुज़ारियो ऐं जिन ते बि साईं जी महिरबानी आहे उन्हनि घणो कुझु ॾिठो साईं जे बारे में। पर ख़्वाबनि जूं ॻाल्हियूं कोन था कयूं, वठूं था हक़ीक़त। हक़ीक़त इहा आहे त हीउ इश्क जो बंदि आहे ऐं बाबा साईं अहमद अली कुरैशी रहमतुल्लाह अलैह जी सखा साईं जन तव्हांखे ॿुधाई, महबूब साईं मोहम्मद अली मस्त जी सखा तव्हांखे ॿुधाई। बाबा साईं उहा हस्ती जेका हिकदमि जेको जवान हुते पहुचंदो उनखे खणी हुज़ूर जे अॻियां पेश कंदा ऐं पाण फरमाईंदा जेके मंझि मंझि से ठाकुर भले दे। इहो बाबा साईं जन जा अल्फाज़ आहे। ऐं साईं मोहम्मद अली मस्त जी सखा इहा हुई, असां जहिड़ा गुनाहगार मूं कई पंहिंजा दोस्त मिलाया साईं जन सां जेके शराबी कबाबी हुआ, पर साईं जन जी सखा इहा हुई, सखा जो आलम इहो हूंदो हो त जेको मिलंदो उनखे दुरूद ॾेई ऐं उन ते इनायत कंदा, महिरबानी कंदा, फरमाईंदा वञ तुंहिंजा दफ़्तर कुता खणी आ, अॼु खां तुंहिंजो नओं जनमु। ऐं इहे यकीनन थींदो जेके महिनत